भिरिया रोड पीटीआई पारां कराची खां सकट ताईं शुरू कयल ट्रेन मार्च भिरिया रोड पहुतो। मार्च भिरिया रोड पहुचण ते पीटीआई कारकुननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। रेलवे स्टेशन ते रेलगाॾी में सवार पीटीआई मरकज़ी अॻवान शोएब शाहीन ऐं सिंध जे सदर हलीम आदिल शेख समेत समय कारकुननि शामिल हुआ। इन सिलसिले में अॻवान ख़िताब कंदे चयो त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे फ़ौरन आज़ादु कयो वञे। ही सिलेक्टेड हुकूमत जेके महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते निकिरंदा हुआ, अॼु उहे पाण हथ सां महांगाई करे रहिया आहिनि, पर केरु पुछण लाइ तयारु नाहे। हुननि वधीक चयो त असांखे ही सिलेक्टेड हुकूमत मंज़ूर नाहे जेके धांधली करे खटिया आहिनि। हाणे अवाम खे सुजाॻ थियणु खपे ऐं हुकुमराननि खां पंहिंजा हक़ छिके वठणु घुरिजनि। इन वक़्त ते हलीमा आदिल शेख चयो त असांजो आलमी मुल्कनि खां इहो मुतालबो आहे त फौरी तौर अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान तां कूड़ा केस ख़त्म कया वञनि ऐं उनखे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क में एहतजाज कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।